नंढे शहजादे ख्वाब ॾिठो कमीनो हारिस ॿाहिरां अची वेठो नंढे ख्वाब ॾिसी वॾे खे जाॻाए चयो जाग छो चए थो हाणी हाणे नानू ॾिठो अथमि बाबे खे बि चवे शहजादनि खे देर छो लॻी आहे बाबो चए पियो सुबुह ताईं अची वेंदा आ मिली वठूं अॼु राति आख़िरी आहे सुभाणे मज़लूम आहियूं रुमण वारा हारिस आवाज़ ॿुधो जीअं आवाज़ ॿुधई मस्तूर का पुछा तो करे हे ॿार कंहिंजा आहिनि चवे थी मुमकिन आहे पाड़े वारनि जा हुजनि चे ईअं न रोअंदा ज़ोरीअ वञी दर खोलियईं सैयद वेठायो हुसैन जे सदके माफ़ कजो राति जे ऊंदाहीअ में हथ हणंदो थो वठे ॿिन्ही शहज़ादनि जे वारनि ताईं हिन कमीने जा हथ पहुता माफ़ कजो वेठलनि खे वारनि खां खणी उथारियईं ॿिन्ही खे टकर हणायईं वॾो नंढे खे तो चवे मुंहिंजा ॾंद शहीद थी विया ओ मुंहिंजा लभ कटजी विया होरिया होरिया चए थो तुंहिंजो रहंदो कोई कोन्हे उहे ईअं मार आहिनि काइनात क़ुर्बान जेतिरो न चल अली जो धीअर कंहिं ॿिए गम में न रहो जिन जिन खे ख़ुदा नंढड़ा बच्चा ॾिना आहिनि अल्लाह बख़्शे रुमण वारा हे जुमिलो मां पंहिंजे न्याणियुनि लाइ पढ़ां पंहिंजे धीउनि लाइ पढ़ां सिर्फ़ मारी न बेग़ैरत वॾो ज़ुल्म कयो आहे रस्सी आंदई ॿिन्ही शहज़ादनि जूं ॿाहूं हिक रस्सीअ में ॿधई ॿिन्ही शहज़ादनि जा पेर हिक रस्सीअ में ॿधई ॿिन्ही शहज़ादनि खे वारनि मां वठी ॿिन्ही जूं गंढियूं ॾिनई मुंहुं ईअं करायई जीअं कुसण भेरीअ हुसैन जो हुयो हर हर पिया था चवनि कोई हुजे जेको बचाए हो असां ज़हरा जी रुलियल औलाद आहियूं सुबुह जो टाइम थियो शहज़ादनि खे वरतई दरिया जे किनारे आयो शहज़ादा चवनि था न मार तो तव्हांजे मारण खां केर न रोकींदो चवनि था भला बाज़ार में विकिणो तो मारणो आहे चवनि था जे मारणो अथई बरकातूं नमाज़ पढ़ण ॾे हाय जे पढ़ो नमाज जे बचाए नमाज पढ़ी बस कयनि जे तो चोला लाहियो वॾे त कमीस लाथी आहे कोड जी वारो नंढो रोई चए थो हे मारे थो मूंखां बटण नथा रुमण वारो वॾे नंढे जी कमीस ईअं लाथी जीअं तूं मां जनाज़े जी लाहींदा आहियूं कमीस उछलाए ॾेई चए थो जे खप में अथई त खण कमीने खे गुस्सो लॻो तलवार सां वॾे जो सर जुदा कयई नंढो खे खपंदो हो बढोड़ी वञे जीअं डुकण जो ना पियो अचे डुकी अची वॾे भाउ जे मुंहं ते मुंहुं रखियई चए थो जल्दी न कजां मां बि अचां मां ॾे गॾिजी हलंदासीं शाला दुनिया जो कोई डुक नसीब न थिए सैयदनि जा मुकाणी ॿिन्ही खे कुठई सर तोबरनि में खयई इहो लफ़्ज़ ॾुखियो आहे तो सम्झो कोन्हे इब्ने ज़ियाद वटि आयो चई हे सिर कंहिंजा आहिनि चए थो इब्ने ज़ियाद ही मुस्लिम जा पुट चए थो छो मारियईं तो चए खुशनूदी जे लाइ खुशनूदीअ जो नाम आयो चए थो आहे कोई जेको शहज़ादनि जा सिर धारे जेकी हिन वक़्त ते नाहिरो ना ॾिसो माॾे मक़ातिल जे नाले सां ग़ुलाम अली उन सां था ॿई सिर रखिया कपिड़े में ईअं खयूं थो वञे खून वहंदो थो वञे जीअं घर पहुतो घरवारी चवे थी ॾे ख़बर जे गोश्त वठणो हुयई को बर्तन खणी वञे कपड़े में गोश्त खणी
चे तो गोश्त न चो ज़हरा जा बचड़ा ये बतूल जा बचड़ा यानी जिनके शहीद कयो वियो कोई हुजे जेको शहजादन जा सिर धोरे रोवण वारा बन्याणी हुअसि बिन्ही चयो असां धोंदियूंसि क्या बर्दाश्त कंदो बिन्ही न्याणियुनि सिर धोता अॻियां रखी पीउ खे थियूं चवनि अल्लाह जो नाम थी बाज़ार वञी ॿ मोर वठी आ चए थो मोर काॾे कंदियूं चवनि थियूं हिननि जे माउ जी तमन्ना हूंदी वॾा थींदा घोट बणाईंदी मान शायदि दुनिया जो कोई गम नसीब न थिए मां त बणाए न सघी असां भेनर बणिजी घोट बणायूं रोअण वारा ही सिर खणी आयो जीअं सिर खणी आयो बेहया इब्न ज़ियाद चतो है कोई जेको हिन कमीने खे वञे उते मारे नादिर नाले गुलाम हितों वरतईंसि गिहली दो दरिया जे किनारे आयो कमीना किथे कुठा हई ये तो हिते कुठा हम चेंजे हिते कुठा हई हिते केर तड़पियो आ जंहिंजा निशान है कमीनो चे तो मां हेॾे कोहा पियो हेॾां काई बीबी हुई जेका पई चवे न मार ओ मुंहिंजा महिमान बचड़ा आहिनि अली जी औलाद गुस्सी वया शहजादा जे बर्दाश्त आहे त हिक रिवायत अञा पढ़ां शाम जा कैद निभाए परदादार मोटी आयूं कमीनन वरी घर सारिया मदीने में वरी 3 घर सारियन मां पुछो कंहिंजा अब्बास जो घर हुसैन जो घर जनाबे मुस्लिम जो घर मुखो पुछो जे मुस्लिम जो घर सड़ियो त रुकैया रहंदी किथे ही गरीबी आ बड़ी ज़ैनब वट बड़ी उम्मुल बनीन सा बड़ी सज्जाद वट सज्जाद चे तो अम्मा जे चवे घर ठहराए ॾियां रोई चती कंहिंजे लाइ ठहराया पुट मारिया विया ओ थी उन जे मथां